ओम शांति। अॼु महावाक्य रूहानी सेना जो मुख्य लॉ 74 महावाक्य रूहानी सेना सदैव शस्त्रधारी होंगी है। अॼु बाबा सुबुह जो चई न तव्हां मुंहिंजी शक्ति सेना आहियो, मम्मा शक्ति सेना जी कमांडर आहे और तव्हां पसंद शक्ति सेना आहियो। रूहानी सेना सदैव शस्त्रधारी लॉ एंड ऑर्डर में हलण वारी हूंदी है न। सेना जो मुख्य गुण इहो ई ॾिसबो आहे कि सेना सदा लॉ एंड ऑर्डर में हले थी। त छा तव्हां सभु बि लॉ एंड ऑर्डर में हलंदा आहियो? असांजी सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियूं सब लॉ एंड ऑर्डर में हलदियूं आहिनि। रूहानी सेना जे लाइ मुख्य लॉ कहिड़ो आहे कि जंहिंमें सब लॉ अची वञनि? बाबा चवनि था रूहानी सेना में मुख्य लॉ कहिड़ो आहे जंहिंमें सब लॉज अची वञनि। रूहानी सेना जे लाइ मुख्य लॉ इहो ई आहे कि कॾहिं बि पंहिंजी देह खे वो अन्य देहधारियुनि जी तरफ़ उनजी नजर न वेंदी। बाबा चवनि था रूहानी सेना जो मुख्य लॉ यही आहे कि कॾहिं बि वो पंहिंजी देह ऐं अन्य देहधारियुनि जी तरफ़ उनजी नजर न वेंदी। बाप जी तरफ़ ही हर कदम उठाइणो, बाप जी तरफ़ ही हर कदम उठाइणो। ये रूहानी सेना जे लाइ मुख्य लॉ आहे। बाबा चवनि था अगर जरा भी देहदारी वो पंहिंजी देह खे ॾिठो त जो मंजिल आहे कि बाप ताईं पहुचण, बाप सां मिलण, त होसि ताईं पहुची न सघे। अगर बाप सां मिलन मनाइणो आहे, बाप ताईं पहुचणो आहे त असांखे छा करणो खपे? खुद जी देह ऐं देहधारियुनि जी देह खे न ॾिसणो, तॾहिं असां बाप ताईं पहुची सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।